नवाज़ न्यूज़ में भली कार यहाँ संझा सैयद यहाँ बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। फरवरी सुबह 9 बजे का वाकया था। मैं अपने रूम पे बैठी थी, 3 औरतें मेरे रूम में आके दाखिल हुई और उन्होंने लॉक लगाया, मेरा गला दबाया, मुझ पे तशद्दुद किया, मुझे घसीटा गया, मुझे दीवारों पे मारा गया, मुझे किसी ने नहीं छुड़ाया, मुझे किसी ने नहीं बचाया। जब इनकी डिमांडें, इनकी मांग पूरी नहीं होती तो ये खुदकुशी का एक नाम देते हैं। ये जो खुदकुशी बोलते हैं ना, ये खुदकुशी नहीं होती, मिलके मारा जाता है, इनको पंखे में लटकाया जाता है। पीपल्स मेडिकल यूनिवर्सिटी नवाबशाह जी शागिर्दाणी डॉक्टर परवीन रिंद इंसाफ लाइ सिंध हाई कोर्ट पेरे पंध पहुची वई। चवे थी हॉस्टलुनि में शागिर्दाणियूं आबगाद न आहिनि कंदियूं, खेनि पखनि में टंगियो वेंदो आहे। 3 औरतुनि तशद्दुद करे गीलियो, सिंध जी नियाणियुनि खे मारे आबगाद जो रंग ॾिनो वेंदो आहे। गुलाम मुस्तफ़ा राजपूत हिन वक़्त ताईं गिरफ़्तार नाहे थी सघियो। नवाबशाह जी पीपल्स यूनिवर्सिटी के एसोसिएट प्रोफेसर ऐं डायरेक्टर नर्सिंग गुलाम मुस्तफ़ा राजपूत शागिर्दाणी परवीन रिंद पारां मथस लगायल टीसण जा इल्ज़ाम रद्द करे छॾिया। आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे गुलाम मुस्तफ़ा राजपूत चयो त परवीन रिंद 4 सालनि खां रही आहे। अॻु में मूं ते अहिड़े क़िस्म जा इल्ज़ाम छो न आया? मां हॉस्टल जो न पर डायरेक्टर नर्सिंग आहियां। हॉस्टल मामलनि सां वास्तो न आहे। मामले जी जांच लाइ कमेटी जोड़ी वञे। सिंध यूनिवर्सिटी जी शागिर्दाणी अलमास भान खे सिजावल मां मुबैना तौर पुलिस पारां खंभण जी कोशिश। पढ़ाई छॾे ॻोठ वियल सोशियोलॉजी शोबे जी शागिर्दाणी अलमास भान खे मुबैना तौर पुलिस खंभण जी कोशिश कई। शागिर्दाणी जे पीउ वीडियो बयान में चयो आहे त अलमास घर ईंदे लिखी पाण खे बचायो। अलमास ऐं असांजी हयाती खे ख़तरो आहे, सान्यावंद साथ ॾियनि। सखर बरसात तमाचाणी थाणे जे ॻोठ गीलू शेख में शेख बिरादरी जे विंदरनि में वणनि जे वाढी तां झड़े दौरान मारिजी वियल औरत समेत 6 ॼणनि जी तदफ़ीन। इलाइक़े में सोग ऐं ख़ौफ़ वारो माहौल ठहियल। पुलिस मूजिबि शुरूआती जांच दौरान पतो पियो आहे त शेख बिरादरी जे 5 भाइरनि में ज़मीन जी विरासत तां तकरार हलंदड़ हो। वधीक जांच हलंदड़ आहे। नए कोर्ट में मीनारनि खे मुबैना तौर अगवाई तशद्दुद खां पोइ इज्तिमाई ज़्यादती वारे केस में गिरफ़्तार मुख्य जवाबदार अली नवाज़ टिंगड़ी समेत 4 जवाबदार डिगड़ी जी अदालत में पेश। अदालत जवाबदारनि खे 2 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। लाहौर जी एहतसाब अदालत में रमज़ान शुगर मिल्स रेफरेंस जी ॿुधणी शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज़ अदालत में पेश। अदालत केस की ॿुधणी 24 फरवरी ताईं मुलतवी करे छॾी। नून लीग जो सदर शहबाज़ शरीफ़ चवे थो इमरान ख़ान मुल्क खे तबाह करे छॾियो आहे। मुल्क जो नाणो ॿिन्ही हथनि सां लुटियो वियो। सूबाई वज़ीर सईद गनी ऐं ॿियनि ते मंशा जो विकिरो करण जी सरपरस्ती जो इल्ज़ाम सिंध हाई कोर्ट ऑपोजिशन लीडर हलीम आदिल शेख जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जी सरबराही में 2 रुकनी बेंच केस जी ॿुधणी कई। हलीम आदिल शेख चवे थो सईद गनी ऐं ॿियनि ते केतिरा इल्ज़ाम आहिनि। पुलिस जी जांच टीम सईद गनी ऐं ॿियनि खे बेगुनाह करार ॾिनो हो। PDM मौलाना फजल रहमान ऐं जहांगीर तरीन विच में मुलाक़ात जी तरदीद करे छॾी। PDM तर्जुमान हाफ़िज़ हमदुल्ला चवे थो मौलाना फजल रहमान ड्राइंग रूम ऐं ऑफशोर सियासत ते यकीनी नथो रखे। बेतमादी रिथ वारे मामले खे कामयाब बणाइण लाइ मुलाक़ातूं गुझियूं न पर अवाम आॾो रखियूं वेंदियूं। बिजली ऐं पेट्रोल जी क़ीमतुनि में वाध हुकूमत जी नाअहली आहे। न ॿुधाए हिन वक़्त ताईं केतिरनि सियासतदाननि खे सज़ा मिली चुकी आहे। मुतालबो आहे त करप्शन केस जी ॿुधणी TV ते ॾेखारी वञे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी जो एहतसाब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। मुल्क में कोरोना वायरस विघे 27 मरीज़ फ़ौती विया। हयात विञाईंदड़नि जो अंगु 29,828 थी वियो। 24 कलाकनि दौरान 2,597 नवां केस रिपोर्ट। वायरस जी मजमूई केसनि जो अंगु 14,88,958 थी वियो। हेल ताईं 13,83,725 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया।
कोरोना वायरस की शरह 5.40% रिकॉर्ड कई पई।